सही अशरफ साहब अवां असांजा चेयरमैन आहियो अवां जो हाणे पंहिंजो मां इहो वीडियो पैगाम ॿुधो ऐं अवां चीफ सेक्रेटरी खे मुबारकबाद ॾिनी। बसि हाणे तव्हां वॾा हो पर हाणे मुबारकबाद टे नोटिफिकेशन मुअतल माना मुअतल छा रद्द थियणु घुरिजनि हा नी साईं कि बिलाल हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झो असां तव्हां सां गॾु हुयासीं सिर्फ़ु उस्ताद न आहिनि पेटल ऐं गस्टा न आहे तव्हां सां 42 इदारा गॾु हुया। अवां मूंखे सम्झ में नथी अचे त हिन ख़ुशफ़हमी में अलाए छो आहियो DRO न मिलियो जेके तव्हां बेन्युअल फंड इंश्योरेंस कमेटियुनि जो रिज़ल्ट 2021 में बि ठहियूं तव्हां जेका जदोजहद कई आहे जदोजहद कंदा अचो था। अर्ज़ी इहो आहे तव्हां मुबारकबाद वारो लफ़्ज़ मूंखे ॾाढो अजीब तरह जो लॻो आहे। मां चीफ सेक्रेटरी खे मुबारकबाद ॾियां थो त हुननि असांजा मुतालबा कोई मुंहिंजी नज़र में साईं कि भला नाराज़ न थीजो मुतालबो मंज़ूर न थियो आहे। नोटिफिकेशन मुकमल ख़तमु न कया विया आहिनि रोकिया विया आहिनि। इहे तव्हांजे वीडियो में थो महसूसु थिए जीअं रोकिया विया आहिनि त उहो नोटिफिकेशन ॾेखारियो कमेटियूं त हाणे इहे हाज़िरियूं लॻंदियूं रहंदियूं आहिनि जेको मसइलो न आहे। बहरहाल क्या त तव्हां पिया कयो असां कोन पिया कयूं असां तव्हांजे कॾ जदोजहद कई आहे तव्हां ते असां इल्ज़ाम बि कोन था आणूं ऐं अहिड़ो को बहरहाल हाणे असांजे लीडरनि में दम न हुयो मां इरिगेशन सां वाबस्ता आहियां असांजे लीडर में दम हुजे हा त तव्हांजे शायदि कॾ न लॻूं हा। तव्हां उस्तादनि जी नुमाइंदगी कई आहे हाणे तव्हां पंहिंजे उस्तादनि खे केतिरो तहफ़ुज़ ॾींदव उहा तव्हांजी ज़िमेदारी आहे। बहरहाल तव्हां सिंध जे मुलाज़िमनि न DRO वठी ॾेई सघियो न बेनियल फंड में जेका तव्हां मुतालबो रखियो उहो वठी ॾेई सघियो न इंश्योरेंस मेन असांजो फोती कोटा हो जेको असांजो हुयो तव्हां उन में न रखियो आहे। हाणे वधीक असां तव्हांखे बहरहाल यानी न तनक़ीद था कयूं न तव्हांखे चऊं था तव्हां विकामजी विया हो न तव्हांखे चऊं था त तव्हां को असांजो सौदो करे आहियो पर तव्हां मुबारकबाद चीफ सेक्रेटरी खे ॾियो था। मूंखे इन शइ ते ॾाढो अफ़सोस थियो आहे का वॾी जंग तव्हां न खटी आहे। ख़ुदा खे मञियो यार अशरफ साहब जदोजहद कई थी तुंहिंजा बि नंढा नंढा बच्चा आहिनि हाणे नाराज़ थी वञनि त भले थी वञे भले उस्ताद नाराज़ थी वञनि भले गारियूं ॾियो मूं ते लानतान कयो पर पंहिंजे बच्चनि जो मुस्तक़बिल न तूं पंहिंजे बच्चनि जो मुस्तक़बिल सवारियो न असांजे बच्चनि जो मुस्तक़बिल सवारियो आहे। पीपुल्स पार्टी रवायती जेका बदनियती कंदी आहे ऐं धोखेबाज़ी कंदी आहे उहा कई आहे। इजलास ख़तमु थियण खां पोइ जॾहिं वावेला थी आहे वरी तव्हां राब्ता कया आहिनि इहे शयूं थियूं आहिनि। बहरहाल उन जो अमली तौर ते तव्हां नोटिफिकेशन इन ते ज़ाहिर न कयो आहे। हाणे सुभाणे वधीक जेको तव्हां नोटिफिकेशन ज़ाहिर कंदव तव्हांजे इन लाइव जो इंतज़ारु हो तव्हां आयो पर असांखे अफ़सोस थो थिए जेको तव्हां चीफ सेक्रेटरी खे मुबारकबाद ॾिनी मुलाज़िमनि खे मुबारकबाद ॾिनी असां तव्हांजी मुबारकबाद बहैसियत कामरेड जे असां जदोजहद कंदव क़बूल कोन था कयूं। असां ईअं था सम्झूं त हिन वक़्तु तव्हां सरकार सां ॿांह ॿेली आहियो को अमली तौर ते अहिड़ो को बि क़दम न खयो आहे जेको मुलाज़िमनि जे फ़ाइदे वारो हुजे। वधीक हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे छो त असां इख़्तियार तव्हांखे ॾिना क़यादत तव्हांखे ॾिनी बदकिस्मती असांजे क़ाइदीन जी जेके असांजा इरिगेशन वारा उहे क़यादत न करे सघिया। बहरहाल क़यादत तव्हांजी वस हुई तव्हां जेके फ़ैसिला कया तव्हां जेके कमिटमेंट कयूं उहे कमिटमेंट तव्हांखे मुबारक। मां तव्हांखे मुबारकबाद अशरफ साहब वापसि थो कयां चीफ सेक्रेटरी वारी मुबारकबाद बि तव्हांखे थो मां वापसि कयां। इहे मुबारकबादूं तव्हां ताईं ग़ुलाम रसूल महर ताईं सही सरदार शाह ताईं तव्हांखे क़बूल असां तव्हांजी मुबारकबादूं क़बूल कोन था कयूं। ॿिया मुलाज़िम उस्ताद त तव्हांजे ताबे आहिनि पेटेल वारा हुजनि या गस्टा वारा असां तव्हांजे ताबे न आहियूं। असां कामरेड सच चवंदा आहियूं असां इहो सोचियोसीं त हिकिड़ी उमेद जी किरण अशरफ ख़ासि खे ॾी आहे पर उहा उमेद जी किरण तव्हां अॼु ख़तमु करे छॾी। ख़ैरु आहे वरी असां नए सिर जदोजहद कंदासीं ख़ैरु आहे को मसइलो थोरी आहे। इहा रिटायरमेंट तव्हां अर्ज़ी तव्हांजा उस्ताद 20 खां 25 हज़ार रिटायर थिया आहिनि तव्हां पंहिंजे उस्तादनि खे फ़ाइदे ॾियण जे लाइ अर्ज़ी मुअतल कराई आहे
वरी सिंध गवर्नमेंट लागू कंदी। ख़ैर आहे, को मसइलो न आहे। पर इहे मुबारकूं सभु अशरफ साहब ऐं ग़ुलाम रसूल महर साहब ऐं साईं सरदार शाह तव्हांखे वापसि हुजनि।